जय झूलेलाल। मां महेश पी आहूजा, राष्ट्र सिंधी समाज वाइस प्रेसिडेंट गुजरात। तसां अज अहिड़ी शख्सियत सां मिलायां थो जेके सिंधी स्कूल जे अंदर पढ़ाई कई आहे, वकालत करे रहिया आहिनि ऐं रिटायर थिया आहिनि। इहे असांजा एक्टिव राष्ट्रीय सिंधी समाज जा आगेवान आहिनि। उन्हनि खे बि गुजरात शहर में वॾो पद ॾिनो वियो आहे। अचो त मुलाक़ात कयूं था प्रकाश रामचंदानी। तव्हांजो स्वागत आहे दादा। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां तव्हांखां पुछणु चाहियां थो कि तव्हां जेको 4 तारीख़ जूनागढ़ में प्रोग्राम थी रहियो आहे, तव्हांजा छा पॉइंटूं आहिनि, छा तव्हांजी रजूआत आहे, तव्हां सिंधियुनि जे लाइ छा करे रहिया आहियो, ॿुधाईंदा। जीअं त ख़बर आहे त असांजो सिंधी समाज जेको आहे गुजरात में अगरि ॾिठो वञे त सौराष्ट्र हिकिड़ो अहिड़ो ज़िलो आहे, ज़िलो न चइजे त हिकिड़ो स्टेट चइजे जिते सभु टाइप जा सिंधी रहंदा आहिनि। जिते लाड़ी रहंदा आहिनि, जिते उतरादी रहंदा आहिनि, खत्री रहंदा आहिनि, बंसारी रहंदा आहिनि, साई तेजा रहंदा आहिनि, हैदराबादी रहंदा आहिनि, शिकारपुरी रहंदा आहिनि। असां सभई छो था चऊं, न कोई जिला रहिया आहिनि, न कोई असांजे पाकिस्तान मां असां सिंध छॾे आया आहियूं। असां हिते सिंधी आहियूं थोड़ा। मां सम्झां थो 22 खां 23 पंचायतूं आहिनि जूनागढ़ सॼे ज़िले में। अलॻि अलॻि पंचायतूं ऐं मेंबर घणा आहिनि, 50-50, 100-100 ॼणा। त मिटी माइटियुनि में तकलीफ़ थिए, रिश्तेदारी में तकलीफ़ थिए, रिश्तो वधाइण में तकलीफ़ थिए, त छो न असां पाण खे सिंधी सॾायूं। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो, मां जूनागढ़ ज़िले जो आहियां। मुंहिंजो जनमु जूनागढ़ में थियो आहे, वॾो त मां जेतपुर में थियो आहियां ऐं गांधीधाम जे हिकु स्कूल में प्रिंसिपल थी करे रिटायर थियुसि। ऐं तॾहिं खां वठी हिन सिंधी भाषा खे, सिंधी ॿोलीअ खे SK TV, सिंधी TV, एस इंडिया TV, जंहिंमें हींअर लॻभॻि 80 लख माण्हू ॾिसी चुका आहिनि ऐं ॾिसी रहिया आहिनि। त अहिड़े चैनल सां गॾिजी करे ऐं असांजे राष्ट्रीय सिंधी समाज जेका वाइस प्रेसिडेंट श्री महेश आहूजा ऐं असांजा कमल वरदानी साहिबु आहिनि, उन्हनि जे आशीर्वाद सां असां चाहियूं था त ॾाढो सुठे मां सुठो प्रोग्राम थिए। 22 तारीख़ असां सुबुह पहुची रहिया आहियूं, मंझंदि जो पहुची रहिया आहियूं ऐं उते हिन प्रोग्राम जो आयोजन कंदासीं। 4 तारीख़ तव्हांखे इनवाइट कंदासीं। तव्हांखे अगरि जुड़णो हुजे त असांजो नंबर जेको आहे, जेको महेश पी आहूजा तव्हांखे ॾिनो आहे, उहो हेठि लिखियलु अथव। ऐं मां मुंहिंजो नंबर तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, उहो बि हेठि लिखियलु आहे, 94-280 76-082। ॿिन्ही जा नंबर तव्हांखे हेठि टाइटल में मिलंदव, तव्हां पढ़ी सघो था, असां संपर्क करे सघो था। ऐं उते जा जेको आयोजक आहिनि लालू भाई ऐं मीना, उन सां बि संपर्क करे सघो था। ऐं हिन कार्यक्रम में थी करे तव्हां एको जतायो। उते मां तव्हांखे इंटीमेशन कंदो चाहियां त उते सुठे मां सुठियूं लेडीज़ अचण वारियूं आहिनि ऐं हिन कार्यक्रम खे ज़बरदस्त सफल बनाइण वारियूं आहिनि। धन्यवाद। मां तव्हांखां पुछणु चाहियां थो कि असांजा स्कूल जेके हींअर सिंधी बंदि थी चुका आहिनि गुजरात में, जेके मूंखे दिल्लीअ मां ऐं राजस्थान मां आवाज़ अचे थो, तव्हांखे ख़बर कान्हे उते तव्हांखे जीरो अथव, जीरो। छा उन विषय में ॻाल्हाईंदा? बिल्कुलु। मां राष्ट्रीय सिंधी समाज असांजो जेको प्रिंसिपल एसोसिएशन हो, उनजो मां गुजरात जो प्रेसिडेंट हुअसि। ऐं उन टाइम में 21 स्कूल हुआ। हीअ 2000 जी ॻाल्हि अथव। 21 स्कूल हुआ जेका प्योर सिंधी हलाईंदा हुआ ऐं 12 अहिड़ा स्कूल हुआ जेके देवनागरी हलाईंदा हुआ, जंहिंमें गांधीधाम जो स्कूल बि अची वेंदो हो। ऐं अॼु जी तारीख़ में बिल्कुलु सही आहे त 0 ऐं 0 आहे ऐं माइनस में वञूं पिया। ऐं अफ़सोस आहे त जूनागढ़ में ॾाढो वॾो स्कूल हो जेको तोलाणी हलाईंदो हो, उहो अॼु ख़तमु थी चुको आहे ऐं उहो हिकु अहिड़ी एरिया में हो जिते मुस्लिम रहंदा हुआ। ऐं असां ख़ासि उन स्कूल जी मुलाक़ात वठंदासीं। उते हिकिड़ो मदरसो ठही वियो आहे। कोई प्रॉब्लम कोन्हे, पर असांजे सिंधीअ खे कीअं वधायो वञे, इहो असांजो उद्देश्य आहे। ऐं तव्हां जुड़ो ऐं पंहिंजो संदेश ॾियो ऐं उते तव्हां पंहिंजी। हिकिड़ो सवाल तव्हां सां कयूं था। तव्हां ईअं ॻाल्हि कई भई सौराष्ट्र में अलॻि अलॻि सिंधी पंहिंजी नात ॾेखारनि था, भई लाराई आहियूं, सखर जो आहियूं, त इन्हनि खे छा करणु खपे? अरे मिटी माइट लाइ चवनि था असांखे लाड़ी खपे। हाणे लाड़ी तव्हां छोकिरी किथां ईंदा, तव्हांखे डॉक्टर खपे, तव्हां लाड़ी 50 घर। वरी जे चवंदा असांखे जे खपे भई भाई बंदि, तव्हां भाई बंदि किथां ईंदा? असां त उची कोटी जा आहियूं। उची कोटी जा केरु आहे? सिंधी आहियो तव्हां, सिंधी आहियो। तव्हांजे घरनि में, एड्रेस में, हर नाले ते तव्हांखे सिंधी लिखणु खपे। सिंधियत असांजो नालो आहे, सिंधी ॿोली ज़िंदा रहे। अचो गॾिजी करे हिन यज्ञ खे अॻियां वधायूं।
थैंक यू वेरी मच। धन्यवाद प्रकाश रामचंदाणी, तव्हांजो स्वागत आहे। अॼु तव्हां हिन मौके ते आया आहियो ऐं मां ॾाढो ख़ुशि आहियां। रंगा ख़ुशि हुआ, एक था सौदागर, हिम्मत वारो माण्हू आहियां, तव्हांजो मूंखे हथु खपे। मां 2014 खां सिंधी समाज खे जोड़ण निकितो आहियां ऐं लोकसभा जी इलेक्शन में बि मां बीठो हुउसि, पर सिंधियुनि जी बहुमती न हुअण करे, सिंधियुनि जी फूट फाट हुअण करे मूंखे ॾाढा घटि वोट मिलिया, पर अफ़सोस कान्हे, उहा मुंहिंजी वॾी जीत आहे। मां जूनागढ़ जे सभिनी जिले जे आजू बाजू शहरनि खे निवेदन थो कयां, अचो इन यज्ञ में 4 तारीख़ शामिल थियो। 4 जनवरी 2025 रहण जी ऐं रोटी जी व्यवस्था राष्ट्रीय सिंधी समाज ऐं असांजा ॿिया मेंबर जूनागढ़ वारा जेके वॾा यार आहिनि, लालू भाई आहिनि, मीना भेण आहिनि, संचालन कंदा। ही प्रोग्राम तव्हांजो आहे, मुंहिंजो कान्हे। बसि मां तव्हांखे कमेटी ॾेई करे असां उत्तर गुजरात पासे हली वेंदासीं। धन्यवाद, जय झूलेलाल, आयो लाल कयो झूलेलाल।